हरे राम। हिकिड़ो ब्राह्मण परिवार हो, संत हा रामदास, उन जे पुट जो नालो बिल्व मंगलदास। ॾाढी प्यारी कथा, ध्यान ॾेई ॿुधिजो। बिल्व मंगलदास भी ब्राह्मण जी संतान हा, ॾाढा सुठा हा, भक्ति भजन में आ। समय गुजरियो, उन जा माता पिता गुजारिया, तो उन जी वॾी ज़मीन जायदाद हुई, उन जो वॾो धन हुयो, उहो सभु पुट जे नाले ते थियो। हिकु ई पुट हो। त चवनि था कुसंगत पाए केर न बिगड़ंदो आहे, असंगत पाए केर न सुधरंदो आहे। उन जा दोस्त यार सुठा न हुया, उहे आया, एॾो धन हिन वटि, एॾी ज़मीन जायदाद, धीरे धीरे उनखे ग़लति संग कयूं, ग़लति संग में लॻी वियो, उन्हनि सां धन बर्बाद करणु लॻो, चरित्र बि बर्बाद करणु लॻो। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, उन नगर में हिकिड़ी गणिका आई, गणिका यानी वैश्या, उनजो नालो चिंतामणी, ॾाढी सुंदर। उन जो नृत्य ॾिसण सभु विया, त हे बि दोस्तनि सां गॾु वियो, ऐं जीअं उन चिंतामणी गणिका खे ॾिठई त लट्टू थी वियो, मोहित थी वियो। कथा मां तव्हांखे ॾाढो बिल्कुलु सार रूप में थो ॿुधायां, ध्यानु ॾेई ॿुधिजो। हाणे मोहित थी वियो त ॾींहं राति उन ॾे वञे, धन बर्बाद थी वियो, रोज़ ओॾे वञे, लेकिन वॾी ज़मीन जायदाद, धन अञा बचियल आहे। हाणे हिकु ॾींहुं उन जे माता पिता जा जेके पूजन अर्चन जा श्राद्ध आया, रोज़ वेंदो उन गणिका सां मिलण, रोज़। हाणे श्राद्धनि में पंडित जी ब्राह्मण देवता पूजा था कराइनि, उनजो मन नथो लॻे, ही केॾी महिल बंदि कराईंदा मां गणिका सां मिलण वञा, मां चिंतामणीअ बिना न रही सघंदुमि, दिमाग़ में उहा ई चिंता भरियल आहे, मंत्रनि में कोई ध्यानु कोन्हे, पूजा पाठ में। और जीअं पूजा शेष थी, शाम जो 4-5 थिया, वठी डुक पातई, उन गणिका जो जेकी जॻह हुई उहा नदीअ जे पार हुई। पंडित जी रोकनि था, भैया दया कर, तुंहिंजे माता पिता जो श्राद्ध आहे, माण्हू थी, अॼु त न वञ, अॼु तोखे न वञणु खपे, अॼु तूं गणिका जो संग थो करे पियो, रोज़ त वेंदो आहे, कम से कम अॼु जो ॾींहुं त ख़्यालु रख। जी जी जी, पंडित जी विदा थिया, वठी डुक पाए भॼी वियो। हाणे भॻवान जी अहिड़ी अनुकंपा, पतो न आहे कहिड़े ॻाल्हि ते राज़ी थिया राम जी। हाणे अहिड़ो झुड़ हलियो, तूफ़ान हलियो कि नाविक तैयारी नथा थियनि नदी पार करण जे लाइ। अरे भैया तव्हां 4 गुना पैसा वठो, 10 गुना न वेंदासीं, मरणो आहे असांखे, अहिड़ो तूफ़ान थो हले। सिजु लहणु लॻो, अंधेरो थियणु लॻो, ॾिठई कोई उपाय न आहे, मच्छीअ वांगुरु तड़फणु लॻो, लॻाई छलांग ईअं नदीअ में, मां तरी करे पार कंदुमि। तरंदे तरंदे, बुॾंदे मरंदे, हाणे जेॾी महिल वीचारो तरणु लॻो त लकड़ीअ वांगुरु कुझु उन खे गद्दो या कुझु उन ते कपिड़ा रखियल कुझु ईअं नज़र आयो, उन ते ई चढ़ी पियो ऐं उन ते चढ़ी करे पार थियो। ऐं नदीअ जे किनारे उन जो मकान हुयो, तूफ़ान ॾिसी करे उन दरवाजा बंदि करे छॾिया कि अॼु चिंतामणी न ईंदो, उन जे माता पिता जो श्राद्ध आहे। लेकिन हिन ॾिठई दरवाजा खटखटाई, उहो ॿुधई कोन, तॾहिं ॾिठई कोई मुलायम रस्सी टंगियल पई आहे। अच्छा, त उन खे पकड़े करे दरीअ ताईं चढ़ी वियो, रस्सीअ खे आ वञी करे दरी खोलियईं, अंदरि वियो, उथारी वञी चिंतामणीअ खे, उहा जो ॾिसे त उहा ॾाढो अचरज में भरिजी वई। हेड़ी अंधेरी राति, हेड़ो तूफ़ान थो हले, बारिश थी किरे, तव्हां काॾों अची वियो? इहे घटनाऊं कुझु तुलसीदास महाराज जी कथा सां बि जुड़ंदियूं मिलंदियूं संयोग। हरे राम। चई देवी मांखे त कोई बेड़ी मिली वई, कोई काठ मिली, लकड़ी मिली वई, नदी उन सहारे पार कयमि, ऐं हे रस्सी टंगियल हुई, तूं टंगी या पहिरियों खां टंगियल हुई, इन रस्सीअ खे पकड़े मां दरिया तूं अंदरि अची वियुमि। सॼे शरीर में बदबू थी अचे। तॾहिं हुन प्रकाश कयो गणिका, ऐं खणी करे जो ॾिठई, चई ॾिसो नदीअ जे किनारे छा आहे, ॾिठई लाश पई आहे, कोई मुर्दो हुयो, उनखे लकड़ी सम्झी करे पकड़े तरी आयो आहे। ॾिठई त हैरान थी वियो। वरी ॾिठई जेकी रस्सीअ जे जॻह ते जेको रस्सी थो सम्झे, उहो त कोई नांग हुयो, लंबो नांग हुयो, लंबा लंबा नांग थींदा आहिनि, उनखे पकड़े चढ़ी आयो आहे। अखियुनि में आंसू अची विया, धिकार ॾिनई, चई तव्हांखे धिकार आहे, लानत आहे, माता पिता जे श्राद्ध जे ॾींहुं तव्हां अंधा थी करे जंहिं तरीक़े सां आया हो, जेकी लगन रखी अथव,
या लगन अगर भगवान में रखो हाँ तो साक्षात भगवान बांके बिहारी तव्हांखे मिली वञनि हा इन जीवन में भगवत प्राप्ति थी वञे हा। अगर इहो जुनून इहा लगन इहो प्रेम अगर भगवान सां कयो आहे हिन हाड़ मास सां तव्हां प्रेम कयो आहे। हे जेको मुर्दो ॾिसो था न, हा हिन शरीर जो अॻिते त उहो ई अंजाम आहे। 4 ॾींहं 8 ॾींहं पोइ समय पोइ आख़िर शरीर तो मुर्दो ई थींदो न जंहिंसां प्रेम था कयो। ये वचन हीअं तीर वांगुरु आर पार थी विया बिल्व मंगलदास खे। चरणनि ते किरी पियो, चरण पकड़े वरितई। ख़बर अथव छा चई? चई तूं अॼु खां मुंहिंजी माता आहे। गणिका खे, माता तूं मुंहिंजी माता आहे, अॼु खां तूं जीवन बदिले छॾियो आहे। मन ई मन में उन गणिका खे गुरु मञी। भक्तमाल में लिखियल ॾाढा सुहिणा सुहिणा विच में कविताऊं संतनि जी लिखियल आहिनि, भजन लिखियल आहिनि। बसि राति भर उन गणिका बि भॻवान जो भजन कयो ऐं हुन संत बि भजन कयो। सुबुह थियो न त गणिका त हली वई हरिद्वार ऐं संत हलिया हिकिड़े महात्मा वटि। चओ जय श्री कृष्ण। संत आया महात्मा वटि, 1 साल रही करे उते खूब भजन कयूं, खूब भगवान जो भजन करण लगा। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। 1 साल भजन करे भगवान जो सत्संग करे संतन को वरी वे काॾे हलिया? तीर्थ करण हलिया। तीर्थ करण वञनि पिया त ॾिसो ध्यानु ॾिजो, कई बार असांजी जेकी तृष्णा हूंदी आहे, वासना, उहा भीतर कुझु बचियल हूंदी आहे। लॻंदो आहे पूरी ख़तम थी, लेकिन न। ये बर्तन पूरो साफ़ करे धो पर अंदरि 10% कचिरो पियल हुजे त अशुद्ध लेखियो वेंदो आहे। त अहिड़ी तरह सां अञा वासना मिटी न हुई। ये तो झटको लगी वियो वैराग्य जो वॾो, सभु कुझु छॾिजी वियो। हाणे ध्यानु ॾिजो, मज़ेदार घटना थी। हलंदे हलंदे वञनि था तीर्थ करण जे लाइ त रस्ते में हिकिड़ी ॾाढी अति सुंदर स्त्री ॾिठूं। इहे चइबा आहिनि इहे गंदा संस्कार जेके हूंदा आहिनि न, एतिरो जल्दी न मिटंदा आहिनि। इन करे चवंदा आहिनि इंद्रियुनि खे संभाले वियो भाई, हिन जे अंदरि गंदगी न विझो, कुसंग न कयो, ग़लति संग न कयो। हाणे उन स्त्रीअ खे ॾिठी त पोयों पोयों हलणु लॻो। उहा कोई सदग्रस्त हुई, पतिव्रता स्त्री, शादीशुदा हुई। उन जे पोयों पोयों वियो, अहिड़ो लट्टू थी वियो उनखे ॾिसी करे। आख़िर उहा वासना काॾे वञे? पोयों वियो, उहा पंहिंजे घर हली वई, घर जे अंदरि वई, घर जे ॿाहिरि वेही रहियो। एतिरे में हिकिड़ो पुरुष आयो। तव्हां त ब्राह्मण देवता आहियो भाई, कीअं आया हो? कोई कमकार अथव? पर भक्ति हुई त कपट बि न हुयो। सच ॻाल्हि आई कि हिन महिल जेकी स्त्री अंदरि वई, मां उनखे हिकु बार ॾिसण थो चाहियां। उहो पुरुष हैरान थियो, उन स्त्रीअ खे तूं ॾिसण थो चाहें? हा, उहा त मुंहिंजी धर्म पत्नी आहे, मां हुनजो पति आहियां। अखियूं हेठि करे वेही रहियो। हाणे उन अतिथि सत्कार जी ॻाल्हि ॿुधो त उहो बि कहिड़ो अद्भुत माण्हू हो। चए थो ॾिसण ई त चाहे थो। अगरि ॾिसण सां हिन जो जीवन बदिलजी वञे, हिनखे शांती अची वञे त मुंहिंजी अतिथि सेवा थी वेंदी। स्पर्श त कंदो कोन। ऐं ब्राह्मण देवता आहे, पतो न आहे मुंहिंजो राम कंहिंमें राज़ी आहे। पंहिंजे ज़ाल खे वठी आयो। देवी तूं बि। उहा बीठी अची, अनजान अपरिचित माण्हू, उन माता त न ॾिठो उनखे। जेॾीमहिल ॾिठई उनखे त हाणे पाण खे लानत ॾिनई त अरे ओहो हो, अगरि हे नेत्र इनखे ॾिसनि ई न हा त इहा वासना कीअं पैदा थिया? हे अखियुनि रूपी दरवाजनि मूं हीअ गंदगी अंदरि अची वई। पंहिंजो पाण खे चवणु लॻो त अरे तव्हां अगरि श्याम सुंदर खे ॾिसो आहे त काई ॻाल्हि हुई, उनखे छॾे करे तव्हां वासना भरी आहे, तव्हांखे रहण जो कोई अधिकार ई कोन्हे। पहिरियों बि तव्हांजे करे मां ॾाढो जीवन गंवायो आहे, लोड़ियो आहे, अॼु वरी मूंखां महापाप करायो अथव। चओ हरि राम। तॾहिं बेल जे वण में जेके कंडा लॻल हूंदा आहिनि, 2 कंडा तोड़े वरिता हुन ऐं 2 कंडा खणी करे, बिल्कुलु कंहिं सोचियो बि न हो, आव ॾिठई न ताव, ॿई पंहिंजे नेत्रनि में घोंपे रखे। खून जी धार वही वई, चीख निकिरी वई उन ज़ाल मुड़ुस जी। लेकिन उहो करे बि छा पिया सघनि? उन्हनि खे प्रणाम करे, माफ़ी घुरे करे ऐं नचणु लॻो, डुक पाइणु लॻो, किरणु लॻो, उथणु लॻो।
श्री कृष्ण नाम जो कीर्तन करण लॻो, धुनी लॻाइण लॻो, अखियूं फोड़े छॾी। हाणे जेकी बि गंदगी मैल हुई भगवान जी कृपा सां उहा साफ़ थी वई, हिकदमि वासना निकिरी वई, शुद्ध थी वियो, पवित्र थी वियो। आहा, कबीरा मन निर्मल भया, जैसे गंगा नीर और पाछे लागा हरी फिरे, कहत कबीर कबीर। हाणे हिकिड़े श्री कृष्ण जे लाइ इन जेको कयो, यानी उन्हनि अखियुनि खे कढी छॾियो। हम ऐसे नहीं चाहन वारे, संतन लिखियो आहे, चओ हरे राम। हम ऐसे नहीं चाहन वारे, जो छोड़ तुम्हें किसी और को चाहे, काढ़ के फेंक निकाल दे आंखें, जो छोड़ तुम्हें कोई और दिखावे। चओ हरे राम। ये तो चवण जी ॻाल्हि आहे, हिन त करण जी ॻाल्हि करे छॾी। हिननि संतनि त जॾहिं ॾेखारे छॾियो भगवान खे, भगवान जा नेत्र सजल थी विया, कमल नयन उनजे पोयों पोयों हलण लॻा। उनखे पतो ई न आहे मुंहिंजे पोयों केरु थो अचे। हम ऐसे नहीं चाहन हारे, हम ऐसे नहीं चाहन हारे, जो छोड़ तुम्हें किसी और को चाहे, 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 काढ़ के फेंक दे ये दोनों ही आंखें, जो छोड़ तुम्हें कोई और निहारे, 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 हाँ जो छोड़ तुम्हें कोई और निहारे, जो छोड़ तुम्हें कोई और निहारे। गोविंद चले आओ, गोपाल चले आओ, गोविंद चले आओ, गोपाल चले आओ। ओ प्यारे मुरलीधर माधव, नंदलाल चले आओ, ओ प्यारे मुरलीधर माधव, नंदलाल चले आओ। हाणे श्याम सुंदर भगवान आया, पोयों आवाज़ ॾियण लॻा, बाबा जी, ओ बाबा जी। कननि में ॼण माखी मिसरी भुलिजी वई। केरु आहे भाई? चई मां आहियां, हिते गांव में रहंदो आहे, ऐं तव्हां काॾे था वञो? रुको, तव्हांखे मां थधो थधो पाणी पीआरियां। पंहिंजे कर कमलनि सां भगवान बाल गोपाल ठही आया ऐं उनखे जल पीआरियो। भगवान जे हथ सां, जंहिंजे चरणनि मां गंगा जी निकिरंदी आहे, उहो जल पी करे हिकदमि तन मन हृदय आत्मा शीतल थी वई। वरी वाणी ॿुधी भगवान जी गदगद थी आहे। स्पर्श न मिलियो हिन महिल ताईं, भगवान अञा स्पर्श न कयो। चवण लॻो, बाबा जी तव्हां ॾिसी नथा सघो, हाणे ॾिसो, नेत्र हुया त भगवान गॾु न आया, अखियूं कढी छॾी त ख़्यालु भगवान था रखनि। इहो ई त भगवान वचन ॾिनो आहे, अनन्यास चिंतयन्तो माए जना पर्युपास्ते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम्। जेकी भक्ति आहे उहा मां ॾींदुमि, जेकी भक्ति आहे उनजी रक्षा बि मां कंदुमि। योगक्षेमम इहो ई त अर्थ आहे। तोखे जेकी शइ न मिली आहे उहा ॾींदुमि मां। वरी उन चोर डाकुनि खां, काम क्रोध खां उन भक्तीअ जी रक्षा बि मां कंदुमि। ॿियो छा खपे? हाणे भगवान रोज़ रोटी खणी अचण लॻा, खाराइण लॻा। हाणे अहिड़ो मोह पइजी वियो, छो जो कोई साधारण बालक त न हो। चओ हरे राम। हाणे रोज़ भगवान अचे ॻाल्हाए त महाराज उन भक्त जी कहिड़ी दशा थींदी। हाणे भगवान त अचनि, अधु घंटो वेहनि, कलाक वेहनि, 23 कलाक उन बालक जे बारे सोचे। उहो भगवान त न पियो ॾिसे, उहो पुछे केरु बालक अची वियो आहे? अरे बालक ॿुधाए तुंहिंजो नालो छा आहे? भगवान खां पुछी, तूं मूंखे भोजन थो कराए, पाणी थो खणी अचे, तुंहिंजो नालो छा आहे? चई ॿुधो बाबा जी, मुंहिंजा जेको माण्हू जेको जंहिं नाले सां पुकारींदो आहे न, मां उन नाले सां ई उनखे सॾु ॾींदो आहियां। इहा बि ॾाढी अद्भुत ॻाल्हि आहे। मतिलबु चई मुंहिंजो कोई बि नालो कुझु बि रखी छॾींदो आहे। कई माण्हू कई नालनि सां पुकारींदा आहिनि मूंखे,
त जंहिं नाले सां जेको माण्हू मूंखे पुकारींदो आहे मां उन सां उन नाले में ॻाल्हाईंदो आहियां, उन नाले में ई जवाबु ॾींदो आहियां। हैरान थिया संत। ऐं तव्हां बि सम्झो था, यानी तव्हां बि अगरि चाहियो त पंहिंजो कोई पर्सनल इंडिविजुअल पंहिंजो तव्हां नालो भॻवान खे ॾेई था सघो, भॻवानु उन नाले खे स्वीकार कंदा, तव्हां सां जवाबु ॾींदा, ॻाल्हाईंदा। हीअ केॾी अद्भुत ॻाल्हि आहे। भॻवान जा वचन आहिनि भक्तमाल। तव्हां जेको चाहे पंहिंजो व्यक्तिगत ठाहे करे बि नालो भॻवान जो रखी था सघो। जीअं कंहिं घसीटा राम रखियो, कंहिं गपूड़ू रखी छॾियो त भॻवानु उहो बि स्वीकार कयो। भाव हुजे बसि, शर्त त इहा ई आहे, भावग्राही जनार्दन। अच्छा, कमु छा कंदो आहे? कि बसि हिते ई मां जंगल में ई गायूं चारींदो आहियां, जिते तव्हां वेठा आहियो आस पास घुमंदो रहंदो आहे। वाह भाई वाह, ॾाढो बढ़िया आहे। कुझु ॾींहं गुज़रिया, हाणे छा सोचणु लॻा? चवणु लॻा मुसीबत खां बचियुमि, चिंतामणीअ में पहिरियों फाथुमि, चिंतामणीअ खां पार थियुमि त बालक जे मुंहं में फासी पियुमि। हे त वॾी मुसीबत थी वई। भॻवान लाइ था सोचनि, मां कयां छा? तीर्थ ई छॾिजी आहिनि, अॻिते ई नथो वधां। हे रोज़ अची खाराए पीआरे वञे थो, ऐं मूंखे काॾे वञण जी इच्छा नथी थिए। हा, पंहिंजा पुट पोटा परिवार जो कोई मोह कोन्हे, हिन छोरे जे मुंहं में अची वियुमि। भॻवानु ॾिठईं कोई प्रेम सां यादि थो करे, अची वेही रहिया भॻवानु। ओ बाबा जी, ये अकेले अकेले में छा था सोचो? अकेले में छा मिली करे सोचबो आहे छा? चई मतिलबु छाजी चिंता था कयो? चई छा चिंता, फासी पियासीं असां त। भॻवानु खिलण लॻा, फासी पियो? मां छा फसाइण जो कमु कंदो आहियां? हा, घबरायो न। तव्हां काॾे निकिता हो? चई निकितो त वृंदावन में हुउमि, लटकी पियो आहियां काथे मुंहं में। चई घबरायो न, अगरि तव्हां चओ त मां तव्हांखे वृंदावन वठी हलां, मुंहिंजो रस्तो चङी तरह नापियल अथव पूरो। हे साम्हूं ई त आहे वृंदावन। हा, वृंदावन साम्हूं आहे, तोखे रस्तो पतो आहे? हा बाबा जी, हिन महिल ई वठी हलां। तूं कीअं वठी हलंदे? चई मां तव्हांखे डंडो थो ॾियां, उन डंडे खे पकड़े पोयों पोयों अचो। भॻवान खे ख़बर हुई मुंहिंजो स्पर्श थियो, ऐं पोइ वरी हिन जो परिचय थी वेंदो, मूंखे सुञाणे वठंदो, लिकी न सघंदुमि मां। हे वाणीअ सां ई पागल थी वियो आहे, स्पर्श थियो त सुञाणे वठंदो। ठीकु आहे भाई, वठी हल। भॻवानु पंहिंजी लकुटिया कढी, अॻिलो हिसो भॻवान पकड़ियो, पोयों हिसो उनखे ॾिनो। 4-5 फुट परते पोयों बिल्व मंगलदास हलनि, ऐं अॻिते अॻिते भॻवानु हलनि। बाबा जी ठीकु सां अचो, तव्हां ॾिसी नथा सघो, बसि तुंहिंजे पोयों आहियां, अचो अचो। हलंदे हलंदे भॻवान जी हिकिड़े खॾे मूं पार कयो, त भॻवान खे थोरो अॻिते वधी झटको खाधईं, ऐं भॻवानु जेॾी महिल वञणु लॻा त बांह पकड़े वरितईं भॻवान जी, बिल्व मंगलदास। ऐं जीअं बांह पकड़े वरितईं, आहा, जिन जा चरण पकड़णु वॾी ॻाल्हि आहे। उनजी बांह पकड़े वरितईं, ऐं कस के पकड़े वरितईं। हृदय मन चित्त बुद्धि सभु द्वारा खुली विया, बिना कुझु किए ब्रह्म ज्ञान प्रकट थी वियो, ऐं अंदरि ई अंदरि बिना नेत्रनि जे श्याम सुंदर जा दर्शन थिया। बोलो भक्तवत्सल भगवान की। हाणे बस 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 मिलियो मिलियो, सुञाणे वरितो, तोखे पहचान थी वई, तोखे मां न छॾींदुमि, तूं कृष्णा, तूं भॻवानु कृष्णा। ओ बाबा जी पागल थी आओ छा? हिकु त तव्हांखे वृंदावन वठी आयमि ज़बरदस्ती जो, कृष्ण आहे, भॻवानु आहे, गोविंद आहे। अरे हाणे छॾींदोमांइ न, पंहिंजे लोक भाषा में थी, अब छोड़ने का नहीं, अब नहीं छोड़ने का। भॻवानु चवंदा न छॾींदे, बिल्कुलु न छॾींदोमांइ। भॻवानु लॻायो झटको ऐं बांह छॾी। तॾहिं रोई करे चवण लॻा, ओ कृष्ण, ओ मुरली मनोहर, ओ चित चोर, ओ मन चोर, ओ मधुसूदन, तूं मुंहिंजी बांह त छॾाए में, ॾाढो पहलवान आहे, ताक़त वारो आहे, पर मां तोखे बल वारो तॾहिं मञींदुमि जॾहिं तूं मुंहिंजे दिलि मां निकिरी ॾेखार, जॾहिं तूं मुंहिंजे हृदय मां ॿाहिरि निकिरी ॾेखार। रोअण लॻा। ॾाढी प्यारी वाणी। हाथ छुड़ाए जात हो, हाथ छुड़ाए जात हो, निबल जान के मोहे। हाथ छुड़ाए जात हो, निबल जान के मोहे। हृदय से जब जाओ तो
सबल में मानूं तो, हृदय से जब जाओ तो सबल में मानूं तो। हाथ छुड़ा कर चले कन्हैया फिर भी साथ न छोड़ा, दर्शन की प्यासी अखियों ने हरि से नाता जोड़ा। हाथ छुड़ा कर चले कन्हैया फिर भी साथ न छोड़ा, दर्शन की प्यासी अखियों ने हरि से नाता जोड़ा। छोड़ी ममता छोड़ी माया छोड़ा जग जंजाल, बोले जय गिरधर गोपाल, बोले जय गिरधर गोपाल। सूरदास जी का एक तारा मीरा की करताल, बोले जय गिरधर गोपाल, बोले जय गिरधर गोपाल। सूरदास महाराज अहिड़ी वाणी चई छॾी कि भगवान खे वापसि अचणो पियो ऐं दर्शन ॾियणो पियो। सूरदास के एक तारे ने छेड़ी ऐसी गाथा, जिसको सुनकर झुका दिया त्रिभुवन ने अपना माथा। सूरदास के एक तारे ने छेड़ी ऐसी गाथा, जिसको सुनकर झुका दिया त्रिभुवन ने अपना माथा। गज की सुनी पुकार दौड़ के, गज की सुनी पुकार दौड़ के आए थे नंदलाल, बोले जय गिरधर गोपाल, बोले जय गिरधर गोपाल। सूरदास जी का एक तारा मीरा की करताल, बोले जय गिरधर गोपाल, बोले जय गिरधर गोपाल। आहा ईअं जॾहिं रोई करे पुकारियो त प्रभु तूं ताक़त वारो आहे, बांह त छॾाए में और दिलि मां निकिरी ॾेखार। तॾहिं भॻवानु वापसि आया। भॻवानु पहिरियों अची करे कंधे ते हथु रखियो, गिटनि ते हथु रखियो। आहा हिकु रोम रोम पुलकित थियो। भॻवान जे ॿ आङुरियूं खयूं ऐं नेत्रनि ते हीअं घुमायूं। आहा कर कमल खणी जीअं अखियुनि ते घुमायूं। आहा सुंदर भगवान जहिड़ा नेत्र उते प्रकट थिया। बोलो भक्त वत्सल भगवान की। हिन महिल ताईं त भीतर पियो दर्शन करे, हाणे साम्हूं भगवान खे ॾिठई। भगवान जे चरणनि ते किरियो त लिखियल आहे भगवान खे ॻोढ़नि सां सनानु कराए छॾी, भगवान जा चरण धोई छॾे। और ध्यानु ॾिजो भगवान असांजी कोई बुद्धि नथी पहुची सघे। भगवान एतिरा दयालु, भगवान उनखे कृपा करे दर्शन ॾिनो। भगवान चिंतामणीअ खे बि दर्शन ॾिनो कि तुंहिंजे सदके हिनखे वैराग लॻो। ध्यानु ॾिनो भगवान उन ग्रस्त खे बि दर्शन ॾिनो जंहिं स्त्री जे पोयों पोयों वियो कि तुंहिंजो एॾो उदार हृदय आहे, ॿियो कोई हुजे त मारे छॾे उनखे। हाँ ये त धर्म जी ॻाल्हि आहे, लेकिन तुंहिंजे अंदरि ब्राह्मण में भक्त में एॾी करुणा, आतिथ्य सत्कार एॾो। भगवान उन पति पत्नीअ खे बि दर्शन ॾिनो। बोलो भक्त वत्सल भगवान की। तॾहिं चवंदा आहिनि हरि दुर्लभ नहीं जगत में हरिजन